एहतजाजी रैली के हवाले से आगाह कंदा हलूं त टिकराटो में JUI पारां सिंधु दरिया मां केनाल कढण खिलाफ़ एहतजाजी रैली कढी धरणो हंयो वियो। JUI पारां मौलाना सैफुल्ला, मौलाना रफ़ीक अहमद मीरानी ऐं ॿियनि जी अॻवानी में धरणो हंयो वियो। अॻवाणनि जो चवणो हो त सिंधुअ ते लॻंदड़ धाड़े ते सिंध सरकार पंहिंजो चिटो मौक़िफ़ ॾेई उन्हनि खे रद्द करे। अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त टिकराटो में JUI पारां सिंधु दरिया मां केनाल कढण खिलाफ़ एहतजाजी रैली कढी धरणो हंयो वियो। JUI पारां मौलाना सैफुल्ला, मौलाना रफ़ीक अहमद मीरानी ऐं ॿियनि जी अॻवानी में धरणो हंयो वियो। अॻवाणनि जो चवणो हो त सिंधुअ ते लॻंदड़ धाड़े ते सिंध सरकार पंहिंजो चिटो मौक़िफ़ ॾेई उन्हनि खे रद्द करे। अवांखे आगाह कंदा हलूं टिकराटो में JUI पारां सिंधु दरिया मां केनाल कढण खिलाफ़ एहतजाजी रैली कढी धरणो हंयो वियो। JUI पारां मौलाना सैफुल्ला, मौलाना रफ़ीक अहमद मीरानी ऐं ॿियनि जी अॻवानी में धरणो हंयो वियो। अॻवाणनि जो चवणो हो त सिंधुअ ते लॻंदड़ धाड़े ते सिंध सरकार पंहिंजो चिटो मौक़िफ़ ॾेई उन्हनि खे रद्द करे। टिकराटो में JUI पारां सिंधु दरिया मां केनाल कढण खिलाफ़ एहतजाजी रैली कढी धरणो हंयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे टिकराटो खां सिंध TV न्यूज़ रिपोर्टर मजीद महर। जी मजीद, वधीक तफ़सील आहिनि एहतजाजी मुज़ाहिरे जे हवाले सां आगाह कजो। बिल्कुल ही जमियत उलमा इस्लाम पारां टिकराटो में बदअमनी, जुआ, मनशियात ऐं समाजी बुरायूं ऐं सिंधुअ ते केनाल अॾण खिलाफ़ एहतजाजी रैली कढी वई ऐं धरणो आयो वियो। टिकराटो में JUI अॻवान मौलाना सैफुल्ला सिमाइर, मौलाना रफ़ीक अहमद मीरानी ऐं ॿियनि जी अॻवानी में सूर्य बादशाह चौक खां शहर जो गश्त करे रैली एरेस कलब चौक आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं धरणो आयो। अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त मुबारकपुर थाणो समेत सखर में बदअमनी उरूज ते आहे ऐं जॾहिं नशियात समाजी बुरायूं हली रहियूं आहिनि ऐं उन्हनि वधीक सिंधुअ ते लॻंदड़ धाड़े शयुनि केनाल अॾण खिलाफ़ एहतजाज कंदे उन्हनि ॿुधायो त सिंध हुकूमत पंहिंजो चिटो मौक़िफ़ रखे त जेकॾहिं हू केनाल अॾण जे खिलाफ़ आहे। ठीकु आहे, मजीद तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।